सुप्रीम कोर्ट पारां नेब कानून में तरमीमनि खिलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त बाबति ॿुधणी कई वई आहे। ॿुधणी जे हवाले सां अपडेट कयूं पिया। पार्लियामेंट पंहिंजा तकरार पाण हल करे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जा नेब तरमीमनि बाबति केस में रिमार्क्स ॾिना विया। सुप्रीम कोर्ट पारां नेब कानून में तरमीमनि खिलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त बाबति ॿुधणी कई वई आहे। पार्लियामेंट पंहिंजा तकरार पाण हल करे। चीफ जस्टिस उमरता बंदयाल जा नेब तरमीमनि बाबति रिमार्क्स भी साम्हूं आया आहिनि। चीफ जस्टिस चयो आहे त हीअ अदालत जो कमु नाहे त उहा पार्लियामेंट जी पैदा कयल तकरारनि खे हल करे। चीफ जस्टिस इहो बि चयो त पाकिस्तान क़ाइम थियण खां हींअर ताईं करप्शन जे ख़ात्मे जा कानून मौजूद आहिनि। इमरान खान खे शायदि नेब तरमीमनि सां असल कानून जूं घुर्जूं तब्दील थियण ते ॻणती आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना। अव्हांखे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट पारां नेब कानून में तरमीमनि ख़िलाफ़ इमरान खान जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुप्रीम कोर्ट हिन केस की ॿुधणी जेका सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी आहे। अॼु नओं अटॉर्नी जनरल शहज़ाद इलाही ऐं वफ़ाक़ी हुकूमत जो वकील मखदूम अली खान पेश थिया आहिनि। अदालत मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ऑब्ज़र्वेशन्स ॾिनियूं आहिनि। उन सां गॾु अदालत हिन केस में नेब तरमीमुनि खां पोइ जिन केसनि जो फ़ैसिलो थियो आहे, जेके केस वापसि मोकिलिया विया आहिनि या जेके केस आहिनि उहे मुख़्तलिफ़ फोरम्स ते मोकिलिया विया आहिनि, उन्हनि जा तफ़सील जेके आहिनि ॿीहर तलब करे वरिता आहिनि। अदालत जो इहो पिणु चवणु आहे त प्ली बार्गेनिंग तहत जेका रक़म जमा थी आहे उन जे हवाले सां बि नेब जेको सो तफ़सील जमा कराए। अॼु ॿुधणी दौरान जस्टिस मंसूर अली शाह जेको सो उन ई सवाल कया आहिनि मुख़्तलिफ़, ऐं उन मौक़े ते उनजो चवणो त छा अदालत कंहिं बि मामले ते पाण मुरादो जेको सो उहो बुनियादी हक़नि जे हवाले सां पाण मुरादो मामिलो खणी सघे थी या न, जंहिं ते वकील जो चवणो त जेसिताईं हुकूमती इदारो जेको सो कानून जी खे ओरांगे न तेसिताईं अदालत पाण मुरादो मामले खे नथी ॾिसी सघे। जॾहिं चीफ जस्टिस जो चवणो त पार्लियामेंट खे पंहिंजा तकरार पाण हल करणु घुरिजनि। इहो अदालत जो कमु न आहे त पार्लियामेंट जा पैदा कयल तकरार जेको सो हू हल करे। पाकिस्तान ठहण खां वठी हेसि ताईं करप्शन जी रोकथाम जे लाइ कानून मौजूदु आहिनि। शायदि दरख़्वास्त गुज़ार खे इहा ॻणती आहे त नेब तरमीमी कानून सां एतवाब जी तक़ाज़ा तब्दील थी वेंदी। जस्टिस एजाज़ुल हसन जेको बेंच जो हिसो आहे उन चवणो त हिन मामले में ॿियो सवाल जेको सो पार्लियामेंट ते एतमाद जो उथे थो। जेकॾहिं कंहिं मौक़े ते इहो अदालत महसूसु कयो या साबित थियो त पार्लियामेंट ते एतमाद ख़तमु थियो आहे त अदालत हिन मामले ते फ़ैसिलो ज़रूरु ॾींदी। अदालत जो इहो पिणु चवणो त नेब कानून जे हवाले सां हिन केस में नेब ते रेड लाइन मुक़ररु कई वेंदी। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इब्राहिम कुंभर तफ़सील ॾियण जे लाइ।